फोन तो वजे कंहिंजो फोन आहे? ॾिसांसि तो चनेसर जो फोन आहे। ए राणिया, ओ राणिया, ए आऊं चुई तो ॾाहो थी पेली ॾाहो थी। बेवकूफ़ माण्हू ॿियनि खे तो हिदायत करे त ॾाहो थी यार, हद थी वई चनेसर ख़ान, हद थी वई यार। तूं पंहिंजो पाण खे पहिरीं सुधार। चङो चङो तो जे लाइ इहा त इन चोरे सारेंगे खे सम्झाए छॾ, पत्थर से मथो माणे। ॻाल्हि ॿुधो चनेसर ख़ान, सारंग खे आउं छो सम्झायां? हू पाण समझदार आहे। हा, बाक़ी तुंहिंजी निड़ीअ ते न रखियो अथई, इन करे तुंहिंजा तोड़ा ॿाहिरि निकिरी आया आहिनि। ज़ाहिर आहे अहिड़ो अमल तोखे ॾुखियो पियो लॻे। अरे राणिया, ए आऊं पाड़े जो लिहाज पियो कयां, न त ई छोरो मुख कुजाड़ो कंदो। चनेसर ख़ान ॻाल्हि ॿुध, अॻु तो हिन पाड़े जो कहिड़ो ख़्यालु रखियो आहे जो हाणे अहिड़ी ॻाल्हियूं थो करे? सिधी ॻाल्हि कर। ये सारंग जो जेको खयल कदम आहे न, तुंहिंजे लाइ मुश्किलातूं पैदा कंदी। ई तो जो बोलो है बोलो, तो जो चोरो मौजी हिकड़ी झड़प भी कीम जले सकंदो। चनेसर, तू हुन जे साम्हूं कंधु खणी भी कोन सघंदे, झड़प जी ॻाल्हि तो कर। राणिया, ए तो जो मथो तो कीम फिरियो है, ई तो के ख़बर है कैसे पियो ॻाल्हाई? जेकॾहिं तो में हिम्मत आहे, पाण खे चनेसर ख़ान तो समझी न, त पोइ अच राणे खान जे साम्हूं। फोन ते रड़ी तो करी, दाहूं तो करी, कूको तो करी, पंहिंजो मथो तो पिटी। ए तो जड़े हलकड़े माण्हू सी हली अची ॻाल्हायां, ए इन में आऊं पंहिंजी बेइज्जती तो समझा राणिया। न चनेसर न, तो में अखियुनि में मिलाइण जी का जुर्रत ई कोन्हे। आऊं तो के वरी बि चवां थो, इन सोरे सारंगे के समझाए, न त इन सोरे जी हॾी बि हथ कीम ईंदा आहे। चनेसर ख़ान ॻाल्हि ॿुध, जो सारंग आहे न, हक़ ऐं सच जी मंज़िल ॾांहुं सफ़र करे रहियो आहे। चनेसर, तुंहिंजे चवण ते आउं हुन जी राह रोकियां? ए आई ॾाढा ॾुखिया थींदा राणिया। सुधरी हलो त चङो आहे अवां लाइ। तुंहिंजे लाइ चारई तरफ़नि खां रस्ता खुलियल आहिनि, जीअं वणई तीअं कर। ए हा, सुञाणी तो राणिया। सोप सीरियल सारंग जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।